मज़मून फ़िज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 5 हिस्सो 7 तवानईअ जा अहम ज़रिया मेजर सोर्सेस ऑफ एनर्जी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल बहर। हिन वीडियो में जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे हयातियाती माए जी तवानाई यानी बायोमास एनर्जी। तो प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था पंहिंजो टॉपिक जे तरफ़ जेको आहे बायोमास एनर्जी। तो थी सके थो हीउ लफ़्ज़ तव्हां ॿुधो हुजे बायोमास एनर्जी जे बारे में, त अक्सर जेके ॿार आहिनि उहे कंफ्यूज़ थींदा आहिनि त बायोमास एनर्जी छा आहे ऐं बायोमास छा थींदो आहे। तो प्यारा ॿारो, हिन खे असां सिंपली तौर सम्झण जी कोशिशि कयूं था। बेसिकली बायो जी माना छा हूंदी आहे? बायो जी माना हूंदी आहे जेका त लिव, ठीकु आहे, यानी रहणु, यानी ज़िंदा शयूं, ठीकु आहे। हाणे ज़िंदा शयुनि खे जेकॾहिं असां कंसीडर कयूं त उते असां कंसीडर कंदा आहियूं मिसाल प्लांट्स एंड एनिमल्स खे, ठीकु आहे। तो प्लांट्स ऐं एनिमल जो जेको ऑर्गेनिक मैटर हूंदो आहे उनखे असां कंप्लीटली चवंदा आहियूं बायोमास, ठीकु आहे। हाणे उन मैटर खे कहिड़े नमूने सां असां एनर्जीअ में तब्दील कयूं था ऐं उहो असांखे कहिड़े नमूने सां एनर्जी ॾिए थो, तो इन जी जेको आहे असां डेफिनेशन खे ॾिसूं था। ऐं डेफिनेशन में चवे थो all the organic materials made from plants and animals are known as biomass। हाणे चवे थो जेके त ऑर्गेनिक मटीरियल कंहिंजा प्लांट ऐं एनिमल जा जेके बि आहिनि, ठीकु आहे, यानी उन्हनि मां जेके असांजा ऑर्गेनिक मटीरियल ठहनि था उन्हनि सभिनी खे असां छा था चऊं? बायोमास था चऊं, ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जेकॾहिं असां बायोमास जी ॻाल्हि कयूं त बायोमास में असांजा कहिड़ा कहिड़ा मटीरियल अची था वञनि या कहिड़े कहिड़े नमूने सां असांखे उन्हनि मां कहिड़नि मटीरियल मां असांखे एनर्जी मिले थी, ठीकु आहे, उहे असांजा ही आहिनि, ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जीअं वुड आहे, उनखां पोइ जीअं क्रॉप्स आहिनि, उनखां पोइ गार्बेज यानी जीअं गंद कचिरो हूंदो आहे उनखे असां साड़ींदा आहियूं, ठीकु आहे। उनखां पोइ अल्कोहल फ्यूल आहे या उनखां पोइ लैंडफिल गैस आहे, ठीकु आहे। ऐं हिनखे बायो जेको आहे त फ्यूल बि चइबो आहे ऐं हिनखे जेको आहे बायोगैस बि चइबो आहे। उनखां पोइ जेकॾहिं असां हिन जी एनर्जी जे बारे में डिस्कस कयूं त बेसिकली इहा जेका बायोमास में एनर्जी आहे उहा कहिड़े फॉर्म में हूंदी आहे? बेसिकली उहा जेका एनर्जी हूंदी आहे उहा हूंदी आहे बायोमास में स्टोर्ड फॉर्म में, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो असां वटि वुड आहे, ठीकु आहे। हाणे हिन वुड खे यानी काठ खे असां जेकॾहिं साड़ींदा आहियूं त छा थींदो आहे? त जॾहिं असां साड़ींदा आहियूं त असांखे एनर्जी मिलंदी आहे, ठीकु आहे, यानी कंहिंजी हीट जे फॉर्म में। जेकॾहिं असां हिते कुझु क्रॉप्स आहिनि उन क्रॉप्स खे बि असां जेकॾहिं बाहि ॾींदासीं त असांखे छा मिलंदी? एनर्जी मिलंदी। या गार्बेज जेके हूंदा आहिनि असांजा, यानी जेके असांजा वेस्ट मटीरियल हूंदा आहिनि, तो अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त शहरनि में या घिटियुनि में जेको आहे त उते छा हूंदो आहे? कचिरे खे बाहि लॻल हूंदी आहे, ठीकु आहे। उनखे साड़े करे ख़तमु कंदा आहिनि, उनखे कन्वर्ट न कंदा आहिनि असांजी यूज़फुल एनर्जीअ में। तो इन जे करे असांजो इहो जेको कचिरो हूंदो आहे उहो ज़ाया थी वेंदो आहे ऐं उहो जेको आहे त उहो जेको आहे असांजे एटमॉस्फेयर जे लाइ बि जेको आहे हार्मफुल हूंदो आहे, ठीकु आहे। तो बेसिकली असां जेको आहे त हिन गार्बेज मां बि बायोमास एनर्जी हासिलु करे सघूं था, या उन खां बाद में अल्कोहल फ्यूल आहे या तव्हांजो लैंडफिल गैसिस आहिनि, ठीकु आहे। तो चवण जो मतिलबु इहो आहे त जेका एनर्जी असांखे बायोमास मां मिले थी, त उहा बायोमास में जेका एनर्जी हूंदी आहे उहा बेसिकली स्टोर्ड फॉर्म में हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे स्टोर फॉर्म में कहिड़े नमूने सां थिए थी? मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि ही वुड आहे, ठीकु आहे। हाणे वुड छा आहे? उहो असांजो हिकिड़ो बायोमास आहे। उनखां पोइ असां छा था कयूं? इन वुड खे कयूं था बर्न, यानी साड़ियूं था। जॾहिं उन वुड खे, उन काठीअ खे साड़ींदासीं असां, त छा थींदो? असांखे हीट जे फॉर्म में एनर्जी मिलंदी, ठीकु आहे। यानी वुड वारी जेका एनर्जी आहे उहा केमिकल एनर्जी आहे। वुड में जेका एनर्जी हूंदी प्यारा ॿारो उहा हूंदी केमिकल एनर्जी, ठीकु आहे। बर्न करण खां बाद में उहा केमिकल एनर्जी काॾे थी वञे? उहा कन्वर्ट थी वञे वरी कंहिंमें? हीट एनर्जी में, ठीकु आहे। तो ही असांजो जेको आहे त माना हिन नमूने सां असां बायोमास मां एनर्जी बि हासिलु करे सघूं था। उन खां बाद में जेकॾहिं असां इन शइ खे ॾिसूं त जेका वुड में एनर्जी आहे बेसिकली उहो केमिकल फॉर्म में उहा किथां थी अचे, ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं असां वुड जे बारे में डिस्कस कयूं त वुड जे बारे में तव्हां इहा शइ पढ़ी हूंदी पोयनि क्लासिस में, या 6 खां वठी असां पढ़ंदा ईंदा आहियूं। हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं फोटोसेंथिसिस, ठीकु आहे। तो फोटोसेंथिसिस जे ज़रिए जेको आहे उन वुड में केमिकल एनर्जी ईंदी आहे, ठीकु आहे। हाणे बेसिकली थिए छा थो फोटोसेंथिसिस में? उन में छा हूंदो आहे त सिज खां जेका असांजी एनर्जी मिलंदी आहे, सिज खां जेका एनर्जी मिलंदी आहे, यानी सिज जी जेका एनर्जी हूंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं सोलर एनर्जी, ठीकु आहे। हाणे उहा सोलर एनर्जी जेको आहे त जॾहिं ॿूटे ते पवे थी त ॿूटो छा थो करे? उन सोलर एनर्जीअ खे कन्वर्ट करे थो कंहिंमें जेको आहे केमिकल एनर्जी में, ठीकु आहे। उन खां बाद में वरी जॾहिं उहो ॿूटो असां कटियूं था, यानी वण थी थो वञे, या काठ जी सूरत में जॾहिं उन ॿूटे खे असां कटियूं था त कटे करे जॾहिं उनखे साड़ियूं था त उहा वरी साॻी केमिकल एनर्जी असांखे कहिड़े फॉर्म में थी मिले? हीट एनर्जी में, ठीकु आहे।
तो इन खां पहिरीं असां डिस्कस कयोसीं त असां एनर्जीअ खे जेको आहे न क्रिएट करे सघूं था न डिस्ट्रॉय करे सघूं था, सिर्फ़ु असां उन जे फॉर्म खे चेंज करे सघूं था। तो हिते बि तव्हांजो उहो ई जेको आहे त लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी वारो जेको आहे त कंसेप्ट यूज़ थिए थो। ठीकु आहे, त मतिलबु सोलर एनर्जी कन्वर्ट थिए थी केमिकल एनर्जी में, वरी उहा केमिकल एनर्जी असांजी कन्वर्ट थिए थी कंहिंमें, हीट एनर्जी में। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो अहिड़े नमूने सां हिन फोटोसिंथेसिस जे ज़रिए जेको आहे हिन वुड में जेको आहे एनर्जी अचे थी ऐं जंहिंखे असां वरी कन्वर्ट कयूं था कंहिंमें, हीट एनर्जी में। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां हिन एनर्जीअ जी ॻाल्हि कयूं जेका बायोमास एनर्जी आहे बेसिकली, ठीकु आहे, हाणे उहा असांखे कीअं थी मिले, असां छा था कयूं, बेसिकली असां एनर्जी उहा जेका मिले थी उहा मिले थी असांखे जॾहिं असां बायोमास खे बर्न था कयूं, यानी साड़ियूं था। ठीकु आहे, हाणे जीअं मां तव्हांखे ऑलरेडी हिते ॿुधायो आयुमि त जेकॾहिं असां काठ खे साड़ींदासीं त छा थींदो, असांखे एनर्जी मिलंदी, या जेके गार्बेज हूंदा आहिनि, ठीकु आहे, यानी गंदु कचिरो हूंदो आहे, उनखे बि जॾहिं साड़ींदा आहियूं त असांखे छा मिलंदी आहे, एनर्जी मिलंदी आहे, हीट मिलंदी आहे। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हाणे असां वटि जेके इन एनर्जी हासिल करण जा तरीक़ेकार आहिनि उहे आहिनि ॿ तरीक़ा। हिकिड़ो हूंदो आहे डायरेक्ट कंबस्चन ऐं उन खां बाद में ॿियो वरी तरीक़ो हूंदो आहे असां वटि फर्मेंटेशन। ठीकु आहे, हाणे ही ॿ तरीक़ेकार हूंदा आहिनि जंहिंजे ज़रिए असां बायोमास एनर्जी हासिल कंदा आहियूं। हाणे पहिरियों जेको आहे त मां तव्हांखे फर्मेंटेशन सम्झाइण जी कोशिशि कयां थो, उन खां बाद में असां अचूं था डायरेक्ट कंबस्चन वारे जेको आहे मेथड ते। ठीकु आहे, हाणे फर्मेंटेशन वारे मेथड में छा थींदो आहे, बेसिकली प्यारा ॿारो, इन में असां बायोमास खे पहिरियों त कन्वर्ट कंदा आहियूं कंहिं यूज़फुल एनर्जीअ में। ठीकु आहे, थ्रू बैक्टीरियाज़। ठीकु आहे, हाणे हिन नमूने सां छा कंदा आहियूं असां, मतिलबु फर्मेंटेशन में छा थींदो आहे त बैक्टीरियाज़ जो यूज़ करे असां छा कंदा आहियूं, बायोमास खे कन्वर्ट कंदा आहियूं यूज़फुल एनर्जीअ में। ठीकु आहे, जहिड़े नमूने सां जेको आहे त शुगर हूंदी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ उनखे वरी जेको आहे त फर्दर जेको आहे माना कन्वर्ट कयो वेंदो आहे वरी जेको आहे इथेनॉल में। हाणे इथेनॉल जेको आहे अहिड़ो हिकिड़ो मटीरियल आहे जेको असांजे जेको आहे गाॾियुनि खे रन कराइण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे जीअं असां जूं जेके हेवी व्हीकल्स आहिनि उनजे जेको फ्यूल में जेको यूज़ थियल हूंदो आहे उहो हूंदो आहे इथेनॉल। ठीकु आहे, हाणे जीअं मिसाल इथेनॉल थी वियो या बायोडीज़ल थी वई, तो इन क़िस्म जो जेको फ्यूल आहे, ठीकु आहे, पोइ उन में जेको आहे असांजो फर्मेंटेशन वारो प्रोसेस यूज़ थींदो आहे। प्यारा ॿारो, उन खां बाद में हाणे असां अचूं था वरी जेको आहे त डायरेक्ट कंबस्चन वारे प्रोसेस जे तरफ़। हाणे डायरेक्ट कंबस्चन वारे प्रोसेस में छा थींदो आहे त उन में वरी असां छा कंदा आहियूं त बर्न कंदा आहियूं बायोमास खे। ठीकु आहे, हाणे जॾहिं बायोमास खे बर्न कयोसीं त बायोमास बर्न थियण खां बाद में उहो छा थींदो, उहो जनरेट कंदो स्टीम। ठीकु आहे, छो त जॾहिं बि असां बायोमास खे बर्न कंदासीं त उहो छा थींदो, हीट में कन्वर्ट थींदो। जॾहिं हीट में कन्वर्ट थींदो त हीट छा आहे असांजी, उहा जेको आहे त बाफ़ आहे, यानी जेको आहे त स्टीम आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं असांजो बायोमास बर्न कयो असांजो उहा स्टीम में कन्वर्ट थियो त उन खां पोइ छा कंदो असां, वरी उन स्टीम जे थ्रू असां रन कराईंदा आहियूं टर्बाइन खे। ठीकु आहे, ऑलरेडी मां तव्हांखे जेको आहे त सम्झाए आयो आहियां, जंहिंमें न्यूक्लियर एनर्जी में बि जेको आहे तव्हांखे मां सम्झाए आयो आहियां त कहिड़े नमूने सां असां स्टीम जे थ्रू जेको आहे पावर उन टर्बाइन खे हलाईंदा आहियूं। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां छा कंदासीं असां हिते स्टीम जनरेट करे पोइ छा कंदासीं, उहा स्टीम वरी कार्य कंदासीं टर्बाइन खे यूज़ करण जे लाइ इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ छा थींदो त जॾहिं हाणे टर्बाइन हलंदो त टर्बाइन में बेसिकली हलण वक़्तु कहिड़ी एनर्जी थींदी आहे, हाणे उहा एनर्जी हूंदी आहे वरी जेको आहे मैकेनिकल एनर्जी। ठीकु आहे, हाणे यानी जॾहिं टर्बाइन हले थो त छा थो करे, उहो मैकेनिकल एनर्जी जनरेट थो करे। ठीकु आहे, हाणे उन में हूंदी मैकेनिकल एनर्जी। हाणे जॾहिं मैकेनिकल एनर्जी बाद में उहो जनरेटर वरी छा कंदो, कन्वर्ट कंदो कंहिंमें, इलेक्ट्रिकल एनर्जी में। ठीकु आहे, यानी ही असांजो वरी तरीक़ेकार थींदो कंहिंजो जेको आहे त बायोमास एनर्जीअ खे हासिल करण जो, या उनखे कन्वर्ट कंदा आहियूं असां ॿिए कंहिं फॉर्म्स में। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो ही हुयो असांजो जेको आहे त बायोमास। तो हिनखे मां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे थोरो शॉर्ट फॉर्म में सम्झाए वञा त बेसिकली असां छा कंदा आहियूं, असां प्लांट ऐं एनिमल जा जेके ऑर्गेनिक मटीरियल हूंदा आहिनि, ठीकु आहे, उन्हनि खे असां चवंदा आहियूं बायोमास। ऐं बायोमास एनर्जी छा हूंदी आहे, उहा असांजी स्टोर्ड एनर्जी हूंदी आहे। ऐं उन खां बाद में असां जॾहिं उन बायोमास खे बर्न कंदासीं त असांखे एनर्जी मिलंदी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ इन जा ॿ तरीक़ेकार आहिनि, हिकिड़ो आहे डायरेक्ट कंबस्चन, ॿियो आहे वरी फर्मेंटेशन। ठीकु आहे, हाणे फर्मेंटेशन छा हूंदो आहे त असां बैक्टीरिया जो यूज़ करे उन बायोमास खे कन्वर्ट कंदा आहियूं जेको आहे यूज़फुल एनर्जी में। ऐं उन खां पोइ जेको आहे त असां उन मां वरी फर्दर जेको आहे एनर्जी हासिल कंदा आहियूं, लाइक इथेनॉल वग़ैरह। ठीकु आहे, जेको असांजे वरी व्हीकल्स खे रन कराइण जे लाइ जेको आहे त यूज़ थींदो आहे। ॿियो तरीक़ेकार आहे वरी डायरेक्ट कंबस्चन। ठीकु आहे, डायरेक्ट कंबस्चन में छा कंदासीं असां, बायोमास खे जेको आहे त बर्न कराईंदासीं, बायोमास खे बर्न कराईंदासीं, उन मां स्टीम जनरेट थींदी, उहा मोकिलींदासीं टर्बाइन ॾे, टर्बाइन हलंदो, उहो मैकेनिकल एनर्जी जेको आहे त गेन कंदो।
तो उन खां पोइ वरी उहा वरी कन्वर्ट थींदी कंहिंमें इलेक्ट्रिकल एनर्जीअ में। ठीकु आहे। तो ही हुयो असांजो जेको आहे बायोमास एनर्जी। ठीकु आहे। तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे बायोमास एनर्जी वारो ही टॉपिक बि सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे त नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।